मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिकिड़ी ॻाल्हि जेको तमामु घणा साथी जेको ज़हन में रखनि, हर हिकु मस्जिद में पेशमाम सां गॾोगॾु पेशमाम जे टकर में 3-4 अहिड़ा जमायत हूंदा आहिनि जेके ख़ामख़ा जी दुश्मनी पेशमाम सां रखंदा आहिनि। इहो सिर्फ़ु मासां न, हिन प्लेनेट अर्थ ते पूरी दुनिया में जेकी बि मस्जिदूं आहिनि न, उन्हनि में ईअं आहे ई आहे। यानी पेशमाम जे मुख़ालिफ़ को हूंदो ई हूंदो। पेशमाम सां दुश्मनी ख़ामख़ा कोई न कोई खणंदो, पोइ उहो हिकु बंदो हुजे, हिकु त लाज़िमी हूंदो। ॻाल्हि ज़हन में रखिजो, हिकिड़ो लाज़िमी हूंदो, या त ज़्यादा में ज़्यादा 2 या 3 या 4 या 5 हूंदा। इहो लाज़िमी हूंदो। यानी पेशमाम जे दुश्मनी कोई न कोई जमायती पंहिंजे सिर में मथां खणंदो ई खणंदो। पूरी दुनिया जे अंदरि हर हिकु मस्जिद में ईअं आहे ई आहे। उनजो हिकिड़ो मां मिसाल ॾियणु चाहियां थो। हिकिड़ो साहबी आहे, उन साहबी जो नालो ॿुधायांव, साद बिन अबी वक्कास। इन साहबी जी पहिरियों फ़ज़ीलत ॿुधिजो। हज़रत साद बिन अबी वक्कास, इहो साहबी केरु आहे? गौर सां ॿुधिजो। इहो साहबी आहे, जलील क़दर साहबी आहे। अशरा मुबशरा में उनजो नालो आहे। यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी बिशारत ॾिनी आहे इन साहबी खे। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मौक़े ते वेठा, अल्लाह जे नबी फरमाया फ़िदा क अबी व उम्मी। हे वॾा अल्फाज़नि जो नबी फरमाए त ए साहबी साद बिन अबी वकास, तुंहिंजे मथां मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजी मां क़ुर्बान आहे। फरमाए केरु थो? नबी थो फरमाए। साहबिन फरमाए त या रसूलल्लाह, असांजो पीउ, असांजी मां तव्हांजे मथां क़ुर्बान हुजे। वरी नबी ख़ुदि थो फरमाए उन साहबी जे लाइ, छा फरमाई? ए साहबी, तुंहिंजे मथां मां मोहम्मद जो पीउ ऐं मां मोहम्मद जी मां क़ुर्बान हुजे। हाणे ॿुधायो त उन साहबी जो मक़ाम केतिरो आहे? केतिरो मक़ाम हूंदो? ॿुधायो मूंखे। कंहिं बि जंग में पोइ ते न हटियो, हर हिकु जंग जे अंदरि नबी सां गॾु आहे। इल्मु सिखियो कंहिंखां? नबी खां। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदरि जन्नत जी बिशारत ॾिनी। वॾी फ़ज़ीलत हली करे इहो मौक़ो आयो त इहो साहबी वञी करे कूफ़े जी मस्जिद में पेशमाम थियो। हाणे साईं जॾहिं पेशमाम थियो न, हाणे साईं अची करे जमायतुनि एतिरा शुरू कयो। आहे केरु? साहबी। नोट कजो, साहबी आहे। फ़ज़ीलत कहिड़ी? जन्नत जी बिशारत दुनिया में। नबी फरमाए तुंहिंजे मथां मुंहिंजे पीउ मां क़ुर्बान हुजे। हाणे साईं मस्जिद पेशमाम थियो कूफ़े जे अंदरि। उते हिकिड़ा अजमी माण्हू हुया, उन्हनि छा चयो उनखे, साहबी खे? चए तूं निमाज़ सही नथो पढ़ाई। अल्लाहु अकबर। जंहिं निमाज़ कंहिंखां सिखी? नबी खां निमाज़ सिखी। साहबी इल्मु नबी खां हासिलु कयो आहे, ऐं हो ॿारड़ी जे ॾेढ छा पिया चवनि? तूं निमाज़ सही नथो पढ़ाई। हिनजो ठीकु आहे। हिन ख़ामोशी इख़्तियार कई। साहबी साद बिन अबी वक़ास ख़ामोशी इख़्तियार कई। ॻाल्हि हलंदी रही। साईं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾे ख़त मोकिलियो, चए पेशमाम सही न आहे असांजे इलाइक़े में। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला तहक़ीक़ कराई, चए कहिड़ो मसइलो आहे? अची करे साईं कूफ़े में हर हिकु मस्जिद में हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु पुछा कयो। 2 साहबा मोकिलियईं, चए वञी करे तहक़ीक़त कयो, हक़ीक़त में साद बिन अबी वक़ास ग़लति न आई। तहक़ीक़त कयो, साईं फ़लाणी मस्जिद खां, 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 सभिनी मस्जिद वारनि चयो त नेक आहे, मुतक़ी आहे। अची करे उन मस्जिद में पहुतो जंहिं मस्जिद में पाण पेशमाम हुयो। उते अची करे पुछा कयूं सभिनी जमातुनि जो, साईं बेहतर आहे, बेहतर आहे, बेहतर आहे। हा, हिकिड़ो जमाती उते बीठो, नालो ओसामा बिन क़तादा। उन छा चयुसि? चए हिनखे निमाज़ पढ़णु नथी अचे। नमाज़ पढ़णु नथी अचे। इल्मु कंहिंखां सिखियो अथई? नबी खां सिखियो अथई। अड़े तूं ॾेट आहे। ओसामा बिन क़तादा ॼटु हुयो। साहबी जे मुक़ाबले में छा हुनजी हैसियत आहे? चए हिनखे निमाज़ पढ़णु नथी अचे। उन साहबी चयो ठीकु आहे, नबी खां इल्मु सिखियो, मूंखे निमाज़ नथी अचे। ख़ामोशी इख़्तियार कई, सब्र इख़्तियार कई, चुप करे वेठो। अची करे चई त हिनखे इमामत मां कढो। उन ॻाल्हि कई, हिनखे इमामत मां कढो। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ख़त मोकिलियईं, जेकॾहिं अगरि हिनखे इमामत मां न कढियो न, असां फितनो ऐं फ़साद कंदासीं। ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला ॾिठो त वाक़ई कूफ़े जे अंदरि मथां मजमू थिए, ज़्यादा थिए। हाणे ॾिसो साहबी केतिरो टाप जो साहबी आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला नोटिस ॾिनो, चए ए साहबी निकिरी आहे, बसि इमामत खे छॾे ॾे। हाणे हुन साहबी जे दिलि जे अंदरि वॾो हिकिड़ो ज़ख़्म थियो। ऐं ॾिठो त पूरी ज़िंदगी नबी सां गॾु हुयुमि, नबी फरमाए त जन्नती आहे, नबी फरमाए त तुंहिंजे मथां मुंहिंजे पीउ मां क़ुर्बान हुजे, ए साद बिन अबी वक़ास। ऐं कल्हो को हिकिड़ो नओं मुस्लमान जेको मुंहिंजे मथां एतिराज़ थो करे। उहो मस्जिद खां निकिरंदे निकिरंदे जॾहिं ॿाहिरि मस्जिद खां पहुतो न, उन चयो त ओसामा बिन क़तादा
तोखे मां बददुआ थो ॾियां, पहिरीं पहिरीं बददुआ इहा थो ॾियां, अलाह कंदो तुंहिंजी उमिरि वॾी थींदी, अलाह कंदो तुंहिंजी उमिरि तमामु वॾी थींदी। ॿिए नंबर ते मां ख़ुदा खां इहा दुआ थो कयां, ॿी इहा मां अलाह खां दुआ थो कयां, बददुआ थो थो ॾियां। ॿिए नंबर ते ख़ुदा कंदो तूं सुञो थींदी। ऐं टे नंबर ते हिकिड़ी मां तोखे बददुआ ॾियां थो, उहा कहिड़ी, ख़ुदा तोखे फितने ऐं फसाद में विझंदो, ख़ुदा तोखे ज़लील कंदो दुनिया जे अंदरि। हे साईं साहिब बि टपड़ बिस्तरा ॿधी करे हलियो वियो, इमामत खे छॾे ॾिनई, सॼी ज़िंदगी नबी सां गॾु जिहाद में, मस्जिद में इमाम बीठो ऐं पोइ एतिरा शुरू थी विया। हे साहिब हलियो वियो, साहिब इंतकाल करे वियो। अची करे साईं को अहिड़ो ज़मानो थियो जीअं बददुआ इन चए तुंहिंजी उमिरि वॾी थी वेंदी। साईं इन ओसामा बिन क़तादा जी उमिरि वॾी थी वई, 100 साल खां क्रॉस थी वियो, 100 साल खां जीअं जो क्रॉस थियो, इन खां बाद में पिने पियो रस्ते ते, पिनंदो रहे पियो। के माण्हू ॾिठो त पिने थो, वरी पिने थो, वरी औरतुनि खे छेड़े बि थो, औरतुनि खे तंग थो करे, जेके पिने थो वरी पैसा वठे औरतुनि खे हथ बि लाहे थो। कंहिं पुछा को अड़े अछी ॾाढी सां बेहया, तोखे हया नथो थिए, तोखे हया नथो थिए, तूं औरतुनि खे छेड़े थो। चे ॻाल्हि न पुछा कर, को ज़मानो हुयो चे साद बिन अबी वकास असांजे मस्जिद में इमाम हुयो, ऐं उनखे मां खाम खां जेको आहे फशी कराए मस्जिद खां मां कढायो आहे, उन मूंखे 3 बददुआ ॾिनियूं। चए ख़ुदा तुंहिंजी उमिरि वॾी कंदो, उमिरि वॾी थी वई। चए ख़ुदा तोखे मुथाज कंदो, तूं पिनंदी। चए अलाह जो कसम मां पिना बि थो। 3 नंबर ते चए तूं जेको आहे न फितने में फसाद में पवंदी। चए मां छा कयां, मां आदत खां मजबूर आहियां, बददुआ मूंखे लॻल आहे, मां इन जे करे छॾींदो वधंदो। हे छा आहे, हे मस्जिद जे इमाम जी बददुआ। हो साहिब बि उनजे लेवल सां असांजी छा औकात आहे, हुन साहिब बि केॾो वॾो हुनजो मनसब आहे, इन खां बाद में बि हुन ते एतिराज़ कयूं त तमामु जमायतनि खे मां ॿुधाइणु चाहियां थो, खाम खा जी दुश्मनी कंहिं बि इमाम सां न खणो। हे जेको मुसले ते बीठो न, जेको 5 वक़्त जेको नमाज़ पढ़ाए न, ईअं न हिकिड़ी कंहिं नमाज़ में तव्हांजे लाइ बददुआ कई न, कंहिं हिकिड़ी नमाज़ में बददुआ कई न, त को वक़्तु अहिड़ो बि हूंदो क़बूल बि थी वेंदो आहे। हा मां पाण खे कोई एतिरो ओलिया नथो सम्झां, हा अहिड़ियूं तमामु घणियूं मस्जिदूं आहिनि, थी सघे थो कंहिं जॻह ते पेशवा बि जेको आहे ॾाढा ई कंदो आहे, पर अक्सर ईअं न आहे, अक्सर ईअं न हूंदो आहे। घणो जेको आहे जबर कंहिं पेशवाम ते कयो वेंदो आहे, पेशवाम खे सिर्फ़ु जेको आहे नौकर सम्झो वेंदो आहे। हे बल्ब साईं, हे बल्ब छो थो हले साईं, साईं पखो छो थो हले साईं, पाणी जेको आहे होॾे छॾे खां न आहे साईं, वरी चोंपल गुम थी वई आहे साईं, टोंटी छॾे खां ख़राबु आहे, पेशवाम आहे तव्हांजो नौकर बि हिते बीठल आहे। हे सभु शयूं तव्हां बि त मुस्लमान आहियो अलहमदुलिल्लाह, तव्हां छो था बल्ब ठारायो, पाणी जो इंतज़ाम तव्हां छो था करायो भला। हे मां पंहिंजी मस्जिद जी कैटेगरी नथो ॿुधायां, हे मां तमामु वॾी मस्जिद जी ॻाल्हि थो ॿुधायां, उते अमूमन ईअं हूंदो आहे। पेशवाम 5000 ॾींदासीं, अलाह जो कसम 5000 का हैसियत ई 5000 जी न आहे। मां पूरी दावा सां चवां थो, तव्हांखे जेकी औलाद हूंदी न, महीने में 5000 खां 10000 तव्हां हिकिड़े तव्हांजे पुट जो ख़र्चु हूंदो, हिकिड़े जो। पेशवाम खे 5000 ॾेई करे हुनखे ग़ुलाम पढ़ींदा आहियो, पेशवाम खे 6000 ॾेई करे तव्हां हुनखे पंहिंजो नौकर सम्झंदा आहियो। उनजो वॾो अदब करणु खपे। तव्हां मुस्लमान ज़्यादा तव्हां न निकिता आहियो, ॿाहिरि मुल्कनि में तव्हां एतिरो न निकिता आहियो, तव्हां निकिरो आहे तव्हांखे ख़बर पवे आहे। यहूदी केतिरो जेको आहे पंहिंजे आलम जो एतिराम कंदा आहिनि, निकिरो पोइ ख़बर पवंदी। ॿाहिरि मुल्कनि में जॾहिं सफ़र कयो पोइ तव्हांखे ख़बर पवंदी यहूदी केतिरो पंहिंजे उनखे तस्दीक आहे त हे मज़हब जेको असांजो हाणे बातिल मज़हब आहे, उनजे बावजूदि बि पंहिंजे आलम जो वॾो एतिराम कंदा आहिनि। ईसाई पंहिंजे आलम जो तमामु वॾी हुनजी वैल्यू कंदा आहिनि, रखंदा आहिनि वैल्यू। ऐं तव्हांजो मज़हब त हक़ जो मज़हब आहे, इन में को शक बि न आहे, त पोइ असां पंहिंजे मज़हब जे पेशवाम जो अदब छो न कयूं, एतिराम छो न कयूं। जेकी ॻाल्हि थींदी तव्हां बयान खां ॿुधी करे उते वञी ॿाहिरि साईं कहिड़ी ॻाल्हि कई आहे, साईं हे साईं कहिड़ो मसइलो ॿुधायो आहे। सर तव्हां खां जेकॾहिं अगरि निमाज़ी कंहिंखां साथी खां डिटेल वठिजे न, नमाज़ जे अंदरि कोताही निकिरंदी। ऐं जेको तव्हांजे मस्जिद पेशवाम जेको नमाज़ पढ़ाए थो, कम से कम एतिरो त इल्मु रखे थो जो तव्हांजे ॾाढो बीठो आहे। न साईं ॻाल्हि सम्झ में पाण खे न अचे, पेशवाम साईं कीअं फरमायो आहे। मां चवां थो एतिराज़ हर हिकु जो हक़ु आहे, ॻाल्हि सम्झ में न अचे सिधो पेशवाम में लही अचो, साईं हे मसइलो मूंखे सम्झ में न आयो, थोरो मूंखे सम्झाए। हे ॻाल्हि उसूल वारी आहे न साईं, ॻाल्हि सम्झ में न अचे न, को मसइलो न अचे न, फौरी तौरु ॿार ॻाल्हि न कयो। ॿार कंहिंखे न ॿुधायो, छाजे करे गिला आहे, हे वॾो बुरो अमल आहे। कंहिंजी गिला आहे, जंहिंजे पोयां तव्हां नमाज़ था पढ़ो, जंहिंजे पोयां तव्हां नमाज़ था पढ़ो, त हाणे तव्हांजे ॿुधो त नमाज़ जो छा वैल्यू हूंदो, जंहिं इमाम जे पोयां नमाज़ पढ़ी करे सुभाणे उनजे पोयां गिला, कहिड़े क़िस्म जी नमाज़ थींदी आहे। का ॻाल्हि सम्झ में न अचे पुछा कयो। हे को नबवी मसइलो आहे, हे मिंबर अलाह जे नबी जो आहे, हिते का ॻाल्हि ईअं न निकिरे बि को अख़बार जी असां ॻाल्हि हलाईंदासीं।
का बग़ैर जो आहे तहक़ीक़ खां ॻाल्हाईंदासीं हिते ॻाल्हि जेके ॻाल्हाईंदा उहा तहक़ीक़ सां ॻाल्हाईंदा आहियूं। अलाह ताला तमामु साधन खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।